अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो अरूज आहे। आउं 3 क्लास में पढ़ां थी। अॼु मुंहिंजो स्टाल जो उनवान आहे अतार। साचो अतार घणे कंदो त लोह जो ठहियल आहे। हिन गिराह जो मथां जो ॿियनि जबरन सां जेके रहे थो अतार खे को बि हवाई माहौल न आहे ऐं ना वई कोन जो पंहिंजो चंड आहे। मुंहिंजो नालो किरण आहे। मां 2 क्लास में पढ़ां थी। अॼु मुंहिंजो स्टाल आहे ज़हरा। साथीअ ज़हरा गिराह रात जो चंड खां पोइ आसमान में ॿियो नंबर वधीक चिमकंदड़ गिराह आहे। ज़मीन वांगुरु ज़हरा खे बि हवाई माहौल मौजूदु आहे। ज़हरा ते बि ज़मीन वांगुरु चिमकंदड़ जबल आम जबल आई वारी हूंदी आहे। हिन खे कॾहिं कॾहिं ज़मीन जी भेण बि चइबो आहे। ज़हरा खे को बि चवंदो। शाबाश। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो चांदनी आहे। आउं 2 क्लास में पढ़ां थी। अॼु मुंहिंजे स्टाल जो उनवान धरती आहे। आउं सिज खां 3 नंबर गिराह आहियां। मुंहिंजो नालो कुंज आहे। आउं 3 क्लास में पढ़ां थी। अॼु मुंहिंजो उनवान आहे मरी की आमरस की बाबति थोरो ॿुधाईंदसि। साथियो तव्हां कॾहिं कॾहिं ॿुधंदो हूंदो त मरी की आमरस हिकु ॻाढ़ो गिराह आहे। हीअ उन करे छा कर त मरी जो मथां चेरो ॻाढ़े रंग जो जेकॾहिं तव्हां मरी ते बि माण्हू ऐं मुशाहिदो कंदा त तव्हांखे उन जी हरत ते ॻाढ़ी मिटी जो दज़ ऐं टुकड़ियूं पथरीलियूं शयूं ॾिसण में ईंदियूं। मुशाहिदनि मां मालूम थियो आहे त मरीख़ ते कंहिं वक़्तु दरिया नालियूं नाला ॾन ऐं समुंड बि मौजूदु हुआ। शाबाश, वेरी गुड। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो आज़ाद आहे। मां 2 क्लास में अॼु मां ॿुधी भाउ थोरो मित्री हिकु तूफ़ानी क़िस्म जो गिराह आहे। हुन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा ककड़ आहिनि। माहौल में पैदा थींदड़ तूफ़ान जे करे मित्री खे हिकु रंगीन गिराह बनाए छॾनि था। मित्री ते ॻाढ़े रंग वारो हिकु वॾो इलाइक़ो बि मौजूदु आहे जंहिंखे ॻाढ़े दाग़ बि चइबो आहे। हुन ॻाढ़े इलाइक़े में कुझु टासू सां सख़्तु क़िस्म जो तूफ़ान बि लॻंदो रहे थो। हिन में ॻाढ़े दाग़ या स्पॉट जे हेठियां पासे वारे हिसे खे मित्री जी अखि पिणु चयो वञे थो छाकाणि त उन जी शिकल बि अखि जहिड़ी आहे। मित्री या चोपेट खे गैस जो गोलो या गिराह सम्झियो वञे थो। शाबाश, वेरी गुड, ज़बरदस्त। ॿियो क्लास आहे। अस्सलाम वालेकुम साथियो। मुंहिंजो नालो अमीन आहे। आउं 3 क्लास में पढ़ां थो। अॼु आउं तव्हांखे सभिनी गिरहनि मां हिकु गिरह याने ज़हल या सीतरन बाबति तव्हांखे थोरो ॿुधाईंदुसि। साथियो ज़हल केतिरनि ई ॻाल्हियुनि में जोपेटर या मुश्तरी जहिड़ो आहे ऐं निज़ाम शमसी में ॿियो नंबर वॾी में वॾो गिरह आहे। ज़बरदस्त, शाबाश। मुंहिंजो नालो तैयबा कोरई आहे। आउं 2 क्लास में पढ़ां थी। अॼु मुंहिंजो उनवान आहे यूरेंस। साथियो मिस्टरियाने जोपेटर ऐं ज़हल गिरहनि वांगुरु यूरेंस बि गैस जो हिकु वॾो देवनिमाई गिरह आहे। पहिरीं हीअ उन्हनि ॿिन्ही गिरहनि खां कुझु मुख़्तलिफ़ हूंदो आहे। ॿियनि सभिनी गिरहनि ऐं चंडनि जे बरक़्स यूरेंस मर्कज़ जे बजाइ पंहिंजे पासे जे चौधारी फिरंदो रहे थो। यूरेंस बि थधो गिरह आहे। इन करे उनखे बर्फ़ानी देव पिणु चयो वञे थो। यूरेंस जे बजाइ पंहिंजे पासे जे चौधारी। शाबाश, वेरी गुड बाबा। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो सजाल आहे। आउं 4 क्लास में पढ़ां थी। अॼु मुंहिंजो टॉपिक आहे नेपच्यून। असांजे निज़ाम शमसी जे गैस वारनि देवनिमा गिरहनि मां सभ खां नंढे में नंढो देवनिमा गिरहनि जो नालो नेपच्यून आहे। इन गिरह जे बारे में ख़िलाई जहाज़ वाइजर 2 जे मुशाहिदे करण खां अॻु में तमामु घटि मालूमात हूंदी हुई। नेपच्यून तमामु हवादार जॻह आहे। निज़ाम शमसी में नेपच्यून ते हलंदड़ तेज़ हवाउनि जी भेट में ॿई कॾहिं बि हंध ते अहिड़ियूं तेज़ हवायूं कोन थींदियूं लॻनि। नेपच्यून जी चौधारी बि 6 दायरा गर्दिश कंदा रहनि था। नेपच्यून खे कुल 14 चंड आहिनि जिन जे बारे में असांखे ख़बर आहे। नेपच्यून असां खां एतिरो परे आहे जो असां कॾहिं बि चंड खे ॾिसी नथा सघूं। शाबाश।